अस्सलाम वालेकुम दोस्तों, उम्मीद आहे तव्हां ठीकु ठाक खैरियत सां हूंदव। मां आहियां तव्हांजो प्यारो दोस्त ज़फ़र भुट्टो। ऐं साईं हाणे मां हिकिड़ी नई कोशिशि कयां थो पियो, नंढड़ी कोशिशि कयां थो पियो। जीअं अॼुकल्ह तव्हां ॾिसो था पॉडकास्ट हलनि था पिया ॿियनि लैंग्वेजिस में, त मां सोचियो त सिंधी में जेके असांजा पंहिंजा प्री प्यारा दोस्त आहिनि, टैलेंटेड माण्हू आहिनि, उन्हनि खे मां मौक़ो ॾियां ऐं पंहिंजे हिन प्रोग्राम में वठी अचां, उन्हनि सां कचहरी कयां। ऐं तव्हां जेको मुंहिंजे सां गॾु हिन वक़्तु असांजो महिमान ॾिसो था पिया, हे मुंहिंजो प्यारो दोस्त तारिक अली बोज़दार आहे, जंहिंजो तालुक़ु जरवार को आहे। ऐं तव्हां जेके सोशल मीडिया ते ॾिसो था पिया, तव्हां मांखां अॻु में हिन शख़्सियत खे सुञाणियो था पिया, छो त साईं मूंखे सिंध में मशहूरु कराइण वारो शख़्स, छो त पहिरियों जेको मां पंहिंजो प्रोग्राम लाइव 2020 में कयो हुयो ऐं सिंधी में वॾे में वॾो जेको पेज हुयो सलाम सिंध, उन ते मुंहिंजो लाइव इंटरव्यू वरितो हुयो। तारिक बोज़दार उहो असां अॼु गॾु आहे, उन सां हाल वाल कंदासीं, कचहरी कंदासीं। अस्सलाम वालेकुम तारिक, कहिड़ा हाल? वालेकुम सलाम सर, बिल्कुलु ठीकु। तव्हां ॿुधायो, ॿियो सभु ख़ैर आहे? ख़ुशि? अल्हम्दुलिल्लाह ठीकु ठाक साईं, तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां टाइम कढी अॼु असांजे हिन प्रोग्राम में आयो, थैंक यू सो मच। महिरबानी साईं, तव्हांजी आहे। तव्हां असांखे पंहिंजे स्टूडियो में घुरायो ऐं इंशाल्लाह हीउ तव्हांजो सुठो कमु आहे ऐं तव्हांजो सुठो हिकिड़ो सेटअप तव्हां ठाहियो आहे ऐं इंशाल्लाह अल्लाह साईं तव्हांखे कामयाबु कंदो। थैंक यू सो मच तारिक भाउ। काफ़ी तव्हांजा वीलॉग्स वग़ैरह ईंदा रहंदा आहिनि, तव्हांजा प्रोग्राम ईंदा रहंदा आहिनि, तव्हांजी न्यूज़ अपडेट ईंदी रहंदी आहे, माशाल्लाह तमामु बहितरीनु। मां तव्हांजो खां इहो सुवालु पहिरियों कंदुमि त तव्हां हिन वक़्तु सोशल मीडिया जो बूम हले थो पियो, ईंदड़ वक़्तनि में फ्यूचर में तव्हां कीअं ॾिसो था पिया ऐं उहे कहिड़ा कहिड़ा चैनल्स आहिनि, कहिड़ियूं कहिड़ियूं उहे स्ट्रीम्स आहिनि जंहिंमें असांजे दोस्तनि खे कमु करणु खपे? बिल्कुलु ज़फ़र भाई, ॻाल्हि आहे ईअं त ॾिसो 2015 में मां पेज ठाहियो। अच्छा। हा, सलाम सिंध जे नाले सां। सो मुंहिंजी सोच में इहा ई हुई त मां ॿिन्हिनि जा पेजिस ॾिसंदो हुयुसि त भई उन्हनि जा अगरि लख या 50,000 फॉलोअर्स आहिनि त मुंहिंजा यार कॾहिं 50,000 लख फॉलोअर्स थींदा। सही। सो जॾहिं वरी मुंहिंजा 50,000 थींदा त उन्हनि जा 2 लख या 3 लख थींदा। अहिड़े हिसाब सां पोइ किसो वधंदो वियो। सो मुंहिंजे ज़हन में इहा शइ हुई त ईंदड़ वक़्त में हीअ शइ मूंखे कमु ॾेई वेंदी। सो हाणे अल्हम्दुलिल्लाह 4,75,000 फॉलोअर्स आहिनि सलाम सिंध ते। ऐं सलाम सिंध वरी मां पोइ वरी 2019 में मुंहिंजे सोच में आयो त मां हाणे न्यूज़ खे वरी अलॻि सां कयां। सही। सलाम सिंध न्यूज़ खे अलॻि सां आंदो। उन ते अल्हम्दुलिल्लाह 84,000 फॉलोअर्स थी चुका आहिनि। यूट्यूब चैनल आहे, उन ते 25,000 खनि सब्सक्राइबर बि आहिनि। सो हाणे ॾिसो न, जेकी शइ मां पोखी माना 5-4 साल पहिरियां, हाणे उन मां फल मूंखे मिले पियो हिकिड़े ॻोठ में रही करे सर। बिल्कुलु। ऐं मां दोस्तनि खे हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि ॿुधाईंदो हलां। रिसेंटली असां राति जो 2 बजे कराची जो हिकिड़ो एरिया आहे शाह फैसल कॉलोनी, उते वेठा हुआसीं चौक ते ऐं मूड थी वियो, दोस्त सां मिलणु वियासीं। हुन वरी चयो अचो त हितां जो मशहूरु पुलाव खारायूं था। साईं पुलाव असां खाऊं पिया ऐं साम्हूं ई पुलिस जी मोबाइल बीठी, उन में हिकिड़ो हमराह वेठो असांजो दोस्त, उहो वेठो बार बार ॾिसे पियो। असां जंहिं वटि वरी मेज़बान असांजो जेको हुयो, त उहो बि पुछे पियो इहो छो थो तके पियो। असां चयो अलाए, ख़बर न आहे। मां वरी ख़ुशि थियां पियो त अलाए को मुंहिंजो को फैन आहे या छा आहे। साईं थोरी देरि पुलाव खाई मानी हर शइ, जॾहिं फ्री थियासीं, इहा दोस्त जी ख़ुशी लाॻे हुन वेट कयो, आयो, मिलियो ऐं तारिक बोज़दार खे चए तारिक भाउ तव्हांजा मां वीलॉग्स वग़ैरह ॾिसंदो आहियां, वीडियोज़ वग़ैरह ॾिसंदो आहियां। त असांजो उहो दोस्त हैरान थी वियो, छो त माशाल्लाह साईं हुनजा 236 मिलियन लाइक्स आहिनि टिकटॉक ते। बिल्कुलु। सिद्दीकी बॉस जे नाले सां आहे। त उहो पाण शौक़ में अची वियो त अहिड़ो नौजवान, ठीकु आहे, ऐं आयो आहे हिन एरिया में फर्स्ट टाइम। तव्हां हुन एरिया में मुंहिंजे ख़्याल सां फर्स्ट टाइम में आहियो। बिल्कुलु। इहा साईं सोशल मीडिया जो पावर अथव। ऐं तारिक बोज़दार जीअं चयो त हिन जी पोख पोखियल हुई एतिरनि सालनि खां पोइ। हिन वक़्तु माशाल्लाह तारिक बोज़दार खे माण्हू काफ़ी मां खां वधीक सुञाणनि था पिया। ऐं हिकिड़ी ॻाल्हि मां हिते अर्ज़ु कंदुमि तव्हांजे पॉडकास्ट ते लाइव में, त अल्हम्दुलिल्लाह सुठा जेके असांजे सिंध जा चैनल्स आहिनि, मां जेकी न्यूज़ अपडेट कंदो आहियां पंहिंजे पेज ते, सो मां अक्सर ॾिठो आहे उन्हनि खे, त उहा ई शइ उन्हनि जे चैनल्स ते तक़रीबन उहा शइ मुंहिंजी हली आहे। माना एतिरे मंज़िल ताईं सोशल मीडिया एतिरी फास्ट तेज़ आहे। बिल्कुलु। ऐं तारिक मां हिते हिकिड़ो ॿियो सुवालु पुछंदुमि जी। काफ़ी मां वटि बि कमेंट्स वग़ैरह ईंदा रहंदा आहिनि, त काफ़ी दोस्त चवंदा आहिनि साईं एडिटिंग, छो त वीडियो जो जेको पावर आहे न, उहो आहे एडिटिंग जो।
अॼु असां सां तारिक बोज़ार गॾु आहिनि। मां हिन खां लाइव सुवाल इहो पंहिंजे हिन प्रोग्राम में पुछांसि थो त तव्हां एडिटिंग छा ते कंदा आहियो ऐं कीअं कंदा आहियो, इहो थोरो ॿुधाइजो। सुठो तव्हां ज़फ़र भाई सवाल कयो आहे। त एडिटिंग जेकी शुरूआति हुई उहा मूं वटि कंप्यूटर हुई। कंप्यूटर ते मां कंदो हुउसि पंहिंजो फ़ोटू एडिटिंग। त फ़ोटू जी अगरि ॻाल्हि कयूं त उहा एडोब फोटोशॉप हिकिड़ो सॉफ्टवेयर आहे। सही। सो उहा कंप्यूटर में थींदो हो। पोइ जॾहिं वक़्त जे हिसाब सां हर शइ अपडेट थींदी वई त हाणे जेको आहे मां मोबाइल में कंदो आहियां। ऐं जेके अगरि वीडियो जी ॻाल्हि कयूं त उहो बि मां कंप्यूटर में शुरू में कंदो हुउमि, माना कंप्यूटर ते। कंप्यूटर लैपटॉप बि मूं वटि न हूंदो हो। सो कंप्यूटर ते। ऐं तव्हां माशाल्लाह मूं वटि आयो ॻोठ त तव्हां ॾिठो त मूं वटि इंटरनेट वारी बि जेको आहे उहो सहूलियात न आहिनि। सो इंटरनेट वारो बि उहो मसइलो जेको उहो माना हिकिड़ी एंटीना टाइप ते हणी करे उहा इंटरनेट इस्तेमालु मां कंदो पंहिंजे ॻोठ में। सो कंप्यूटर ते जेको आहे माना तव्हां सॉफ्टवेयर्स आहिनि काफ़ी, उते बि एडिटिंग वीडियोज़ करे सघो था। ऐं हाणे मां सम्झां थो त हाणे कंप्यूटर जो उहो दौरु वियो, छो जो हाणे कंप्यूटर तव्हांजे जेब में आहे। मोबाइल ते आसानी सां इंशूट थी वियो। इंशूट ते मां इंशूट ते पंहिंजी ॻाल्हि कयां त मां दोस्तनि खे ॿुधाए छॾियां, मां पंहिंजी जेके बि मुंहिंजा वीडियोज़ ईंदा आहिनि उहे मां इंशूट ते ई कंदो आहियां। ऐं अगरि फ़ोटो एडिटिंग जी ॻाल्हि कयां त एडोब त हाणे कंप्यूटर त वॾी शइ आहे, पर उन जे हिकिड़े बराबरि हिकिड़ी शइ मां करे सघंदो, उहा आहे पिग्स आर्ट। पिग्स आर्ट ते तव्हां फ़ोटू वग़ैरह एडिट आसानी सां करे सघो था। इहे थंबनेल या इहे साईं मां हिते तारिक भाई हिकिड़ो सुवालु पुछंदुमि। जी सर। मां सां हिकिड़ो प्रॉब्लम ईंदो आहे जी। उहो मां वटि बि कुझु माना आयोस ते आहिनि, पेड मुंहिंजा सॉफ्टवेयर आहिनि, प्रीमियम सॉफ्टवेयर मां वटि आहिनि। मूंखे उते सिंधी टेक्स्ट न मिलंदो आहे। बिल्कुलु। तव्हां काथो सिंधी टेक्स्ट तस्वीरुनि में वीडियोज़ में तव्हांजो अची वेंदो आहे? इहा साईं इहा जेको मेन तव्हां सुवालु कयो आहे इहो अक्सर इहे न ॿुधाईंदा आहिनि, छो जो इहा हिकिड़ी हूंदी आहे माना राज़ वारी। सो राज़ वारी इहे ॻाल्हि आहिनि। पर अॼुकल्ह काफ़ी जेके दोस्त आहिनि उहे यूट्यूब ते जेके यूट्यूबर आहिनि उन्हनि ॾिना बि आहिनि पंहिंजा, पर पोइ बि सिधे तरीक़े सां उहा छा न ॿुधाईंदा आहिनि। सो पिग्स आर्ट में जेको आहे न तव्हां जेके फ़ॉन्ट आहिनि असांजा, ख़ासि करे सिंधी अगरि फ़ॉन्ट ॻाल्हि कयूं त सिंध सलामत हिकिड़ी वेबसाइट आहे sindsalamat.com। उतां तव्हां जेको आहे माना सिंधी फ़ॉन्ट वग़ैरह या गूगल ते तव्हांखे अॼुकल्ह गूगल आहे, उतां तव्हां उहो माना फ़ॉन्ट्स वग़ैरह कढे उनखां पोइ डाउनलोड करे जेको आहे तव्हां हिन पिग्स आर्ट में ऐड करे सघो था। हाणे ऐड करण जो तरीक़ो उहो वरी तव्हांखे यूट्यूब ते बि मिली वेंदो, या वरी पोइ सलाम सिंध यूट्यूब चैनल। हा, नेक्स्ट वीडियो इंशाल्लाह पोइ उन ते बि ज़रूरु मां हिन जी स्पेशली, छो त मूंखे पाण खे ज़रूरत आहे इहा शइ न। बिल्कुलु सर। सही। ऐं हाणे तारिक हिकिड़ी ॿी ॻाल्हि मां पुछणु चाहींदुमि। माशाल्लाह हिन वक़्तु तव्हां पोयां 5-8 साल महिनत कई, हिन वक़्तु तव्हांजी PR या जेतिरा तव्हांखे लिंक्स वग़ैरह या जेका तव्हां ॿुधायो था पिया दोस्तनि सां तव्हांजूं मुलाक़ातूं थियनि थियूं, या तारिक बोज़ार खे हाणे पूरी सिंधी कम्यूनिटी सुञाणे थी पई न। हाणे अॻियां 5 साल तव्हां कीअं ॾिसो था, पंहिंजे पाण खे किथे ॾिसो था? सर मां जेकी रफ़्तार हले थी त इंशाल्लाह ताला हिकिड़ो सुठो रिस्पॉन्स सिंध वासियुनि तरफ़ां सिंध में जेकी रिस्पॉन्स मिले थी। ज़ाहिर आहे मुंहिंजो कमु सिंधी में आहे सॼो कुझु न, कॉन्टेंट सिंधी में मां ठाहींदो आहियां। उहो न्यूज़ हुजे, वीडियोज़ हुजनि, जेकी बि शइ हुजनि, त सिंधी भाइरनि जो सपोर्ट अल्हम्दुलिल्लाह तमामु बहितरीनु रहियो आहे। ऐं अगरि ईअं सपोर्ट रही त 5 सालनि खां पोइ जिते मुंहिंजा 5 लाख फॉलोअर्स आहिनि त मां पाण खे मिलियन ते ॾिसणु चाहियां थो। ऐं जिते मुंहिंजी अर्निंग $300-200 आहे मंथली, त उते मां $600 खां $700 या $1000 ते बि पाण खे ॾिसां थो। सो उहो हिकिड़े ॻोठ में वेही करे, हिकिड़े माना हिकिड़ो नंढड़ो मुंहिंजो ॻोठ, हिकिड़ो इलाइक़ो। बिल्कुलु साईं, इन जो मां पाण गवाह आहियां। हिकिड़े ॾींहुं मां जॾहिं फस्ट टाइम वियो हुअमि हिन वटि, हिन जी छत ते लकिड़ो ॿधियलु, लकिड़े में साइकिल जी रिम हुई, रिम में हे ईवो डिवाइस उन में लॻल हुयो। मां चयो यार RF इंजीनियर मां आहियां, साइंस तूं विढ़ायूं वेठो आहीं। बिल्कुलु। ऐं परे खां हिन चयो त उहो लकिड़े ते जंहिंमें रिम टंगियल आहे इहो असांजो घरु थी। उन टाइम मिलियो। मां हिकिड़ो तारिक ॿियो सुवालु। जी सर। जी हाणे तव्हां थोरो न्यूज़ वग़ैरह जो बि ज़िक्र कयो, तव्हां कमु बि कयो था पिया। बिल्कुलु। तारिक ॾिस, अॼुकल्ह हिन सोशल मीडिया जे दौर में न काफ़ी फेक इंफॉर्मेशन बि हले थी पई न। बिल्कुलु। ठीकु आहे। बिल्कुलु। मुंहिंजो सुवालु इहो आहे, तव्हां हेतिरी न्यूज़ वग़ैरह हलाईंदा आहियो, ठीकु आहे, ऐं तक़रीबन मां ॾिठी आहे तव्हांजी का अहिड़ी शइ आई बि न आहे जंहिंमें क्वेश्चन रेज़ कजे त इहा फेक आहे या रियल आहे, या तूं अहिड़ी कूड़ी ख़बर छो थो हलाए। बिल्कुलु। छो त अॼु जे दौर में न रियल इंफॉर्मेशन माना कढणु तमामु ॾुखियो बिल्कुलु ऐं
कूड़ी खे फैलाइण त सवलो आहे। सवलो आहे, बिल्कुलु सही। त तव्हां कीअं माना कमु इहो कयो था पिया, इन जे बारे में थोरो ॿुधायो, तव्हांजा कॾहिं को मसइलो या कुझु? बिल्कुलु सर, पहिरें त कमु करण जी मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुसि त तव्हां न्यूज़ इंफॉर्मेशन किथां आणींदा आहियो, या ही तव्हां कीअं आख़िर जेकी रियल न्यूज़ तव्हां ताईं पहुचे थी। त इन जे लाइ मसइलो इहो आहे त सुठनि दोस्तनि सां तालुकात आहिनि, हिकिड़ा एज़ ए रिपोर्टर जर्नलिस्ट सीनियर्स जेके आहिनि। अलहमदिल्ला मुंहिंजो जेको दुआ सलाम उहो माना सुठनि दोस्तनि ऐं सभिनी सां आहे। सही। सो उन्हनि दोस्तनि खां बि इंफॉर्मेशन्स मिले थी। ऐं हिन खां अलावा जेके ऑफिसर्स आहिनि उहो ज़ाहिर हाणे जीअं पंहिंजे ज़िले जो हिकिड़ो ऑफिसर आहे, पुलिस SSP आहे, त हिकिड़ो PRO रखियलु हूंदो आहे, न्यूज़ जेकी उहा मतिलबु लिखंदड़। त उन्हनि मंझां बि उहा छा इंफॉर्मेशन मिलंदी आहे, छो जो हू मुंहिंजो कमु उन्हनि ॾिठो आहे त भई हिकिड़ो ही प्रोफेशनल पेज आहे हिकिड़ो सिंध लेवल ते, जेकी न्यूज़ हिकु सवली सिंधी में चई वञा सैटेलाइट मीडिया ते नथी हले, उहा न्यूज़ सोशल मीडिया ते इन ते अपडेट थी थिए वञे, त उन्हनि खे एतिरी पक आहे त हू बि पंहिंजी न्यूज़ जेको आहे मूं ताईं पुॼाईंदा आहिनि। त पोइ इन मां इहा शइ साफ़ थी वई त जेकी उहा शइ मूं ॾे पाण ई था मोकिलनि त उहा ज़ाहिर आहे फेक न हूंदी। टी ॻाल्हि इहा आहे त जंहिंसां जेको मसइलो हूंदो आहे त उहो पाण बि WhatsApp ते मूंसां राब्तो कंदा आहिनि त यार असां सां हे मसइलो आहे, असांजी आवाज़ खे तव्हां बुलंद कयो। त पोइ अहिड़े हिसाब सां बि जेकी उहा शइ आहे उन खे अॻिते जेको आहे न उहो कंदा। सही। हाणे तव्हां ज़िक्र कयो WhatsApp जो, जी सर, तव्हांखे माण्हू त काफ़ी तंग कंदा हूंदा? सर तंग वारा बि बिल्कुलु ईंदा आहिनि, हिन में को शक न आहे। तंग वारा बि ईंदा आहिनि, सुठा बि ईंदा आहिनि, समझदार बि ईंदा आहिनि। अहिड़ा दोस्त बि हूंदा आहिनि जीअं हाणे रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, अफ़्तारी कयूं था, अफ़्तारी जे टाइम कॉल आहे, सहरी कयूं था, सहरी जे टाइम कॉल आहिनि। त उन्हनि दोस्तनि खे इहा शइ मां हिकिड़ी शइ अर्ज़ु रखंदुसि हिते तव्हांजे पॉडकास्ट में, त उहे पंहिंजे वक़्तु ऐं हिकिड़े टाइम खे बि ॾिसनि। जीअं हू पंहिंजे कम में किथे मसरूफ़ियात हूंदा आहिनि त ज़ाहिर मां बि इंसानु आहियां, हिकिड़ो ई आहियां। सो इहे सभु शयूं संभालां थो ऐं इन खां अलावा सभु शयुनि खे अपडेट कयां थो। त ज़ाहिर मां बि किथे मसरूफ़ हूंदुमि, मां बि कंहिं दोस्त आहे, को संगत आहे, कंहिंसां मिलणो थो पए। सो वक़्तु खे ॾिसी जेको राब्ते में अचनि। बाक़ी इनशाला रिस्पॉन्स तक़रीबन मां सभिनीनि दोस्तनि खे ॾींदो आहियां। ज़ाहिर मुंहिंजो कमु आहे एज़ ए सोशल मीडिया, त ज़ाहिर रिस्पॉन्स ॾियणो पवंदो आहे। बिल्कुलु साईं, ॻाल्हियूं त खोड़ आहिनि, जेतिरा पुछोसि तारिक भाउ हाज़िर आहे, पर वक़्त जी लिमिट जे करे असां बसि हाणे तारिक, मां हे प्रोग्राम हिन जे करे तारिक सां कयूं त माशाल्लाह हिन जो पेज हुन सां गॾोगॾु हिन नौजवान, ॾिसो मुंहिंजी ईअं सम्झो त अधु उमिरि जो आहे, हे फ़ोन ते करे थो पियो एडिटिंग सॼो कमु, हिन वटि को माना लैपटॉप या का हिन शइ जी, माना अॼु जे दौर में तव्हां जॻह जा मोहताज न आहियो। ऑलमोस्ट तक़रीबन हर कंहिं वटि आहे स्मार्टफोन, तव्हां इन ते ई सॼा कम करे था सघो। त आख़िर में तारिक भाउ तव्हां दोस्तनि खे छा मैसेज ॾींदा? सर लास्ट में मैसेज मां एज़ ए जर्नलिस्ट, एज़ ए सोशल मीडिया सोशल वर्कर, ख़ासि करे असांजे जेके सिंध जा 3-4 ज़िला आहिनि, घोटकी, कशमोर, शिकारपुर, सखर, पनवाकिल, नोगो एरिया बणियल आहिनि। मां धाड़ियल भैरनि खे अर्ज़ु रखी सघां थो, ॿियो हाणे कुझु बि नथा चई सघूं। सो रमज़ान शरीफ़ जो महीनो आहे, तव्हां माण्हुनि खे अज़ियत ॾियो था, माण्हुनि खे अगवा कयो था। अगवा बराए तावान जो जेको इहो सिस्टम आहे इन 3-4 ज़िलनि में काफ़ी वधी वियो आहे। सो मां उन्हनि खे मैसेज कंदुमि त यार तव्हां हिकु पंहिंजी सुठी लाइफ गुज़ारियो, तव्हां इन्हनि शयुनि खे छॾे करे ॿाहिरि अचो। तव्हां ॾिसो आख़िर तव्हांजो जेको आहे उहो हिकिड़ो माना चई सघूं था आख़िर एंड थींदो आहे इंसान जो। सो हिननि कमनि में कुझु न आहे, हिन में आख़िर एंड आहे, तव्हां एंड थींदो आख़िर। सो हिननि शयुनि खे छॾे तव्हां हिकु सुठी ज़िंदगी गुज़ारियो, तव्हां ॿाहिरि अचो, पंहिंजे पके ते ॿाहिरि बि ज़िंदगी आहे। मां इहो ई मैसेज ॾींदुमि त तव्हां माण्हुनि खे अज़ियत न ॾियो ऐं हिननि शयुनि खे छॾे करे हिकिड़ी सुठी ज़िंदगी गुज़ारियो। सो उन्हनि जूं बि माइरूं आहिनि, उन्हनि जी बि भेनरूं आहिनि, जंहिंखे तव्हां हितां अगवा बराए तावान जे सिलसिले में तव्हां अगवा करे था वञो। सो उन्हनि जूं मायूं भेनरूं आहिनि। सो हक़ीक़त इहा कमु न करणु घुरिजे। मुंहिंजो मैसेज इहो ई आहे बसि। बिल्कुलु बिल्कुलु साईं, तमामु बहितरीनु मैसेज तारिक गुज़ार तव्हां ॾिनो। ऐं बसि हाणे दोस्तनि खे इजाज़त वठंदासीं। साईं जिथे हुजो ख़ुशि हुजो, आबाद हुजो, पंहिंजो प्री प्यारनि जो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।